अस्सलाम वालेकुम। मैं मुंशी मिटवर बाबा आला कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुठी सुहिणी सां ईमानदारीअ सां महिनत करे अॻिते वधंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि में अॻिते वधण जी सलाहियत हूंदी आहे ऐं वॾियूं कामयाबियूं हासिलु कंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुठे सुहिणीअ सां ईमानदारीअ सां महिनत करे अॻिते वधंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि में अॻिते वधण जी सलाहियत हूंदी आहे ऐं वॾियूं कामयाबियूं हासिलु कंदा आहिनि। कामयाब माण्हू सुठियुनि आदतुनि जा मालिक हूंदा आहिनि, वॾा ख़्वाब ॾिसंदा आहिनि। कामयाब माण्हू सुठियुनि आदतुनि जा मालिक हूंदा आहिनि, वॾा ख़्वाब ॾिसंदा आहिनि ऐं उन्हनि खे पूरो करण लाइ अमली क़दम खणी कामयाबी हासिलु कंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुठी सुहिणीअ सां ईमानदारीअ सां महिनत करे अॻिते वधंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि में अॻिते वधण जी सलाहियत हूंदी आहे ऐं वॾियूं कामयाबियूं हासिलु कंदा आहिनि। कामयाब माण्हुनि जी पैदावारी सलाहियत नाकाम माण्हुनि जे मुक़ाबले में काफ़ी वधीक हूंदी आहे। कामयाब माण्हुनि जी पैदावारी सलाहियत नाकाम माण्हुनि जे मुक़ाबले में काफ़ी वधीक हूंदी आहे। हू पंहिंजियूं समूरियूं कोशिशूं मौक़नि जे ॻोल्हा में लॻाए छॾींदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुठी सुहिणीअ सां ईमानदारीअ सां महिनत करे अॻिते वधंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि में अॻिते वधण जी सलाहियत हूंदी आहे ऐं वॾियूं कामयाबियूं हासिलु कंदा आहिनि। अहम कमु करणु घुरिजे जेको अचे थो ऐं उनखे अहमियत ॾियो था। इहो कमु करणु घुरिजे जेको अचे थो ऐं उनखे अहमियत ॾियो था। इहो कमु करणु घुरिजे जेको अचे थो ऐं उनखे अहमियत ॾियो था। कामयाब माण्हू सुठो सुहिणो सोचे हर शोबे में तेज़ीअ सां कमु कंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुठी सुहिणी सां ईमानदारीअ सां महिनत करे अॻिते वधंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि में अॻिते वधण जी सलाहियत हूंदी आहे ऐं वॾियूं कामयाबियूं हासिलु कंदा आहिनि। पंहिंजे अंदर में चुस्त इंसान जहिड़ियूं ख़ासियतूं पैदा करणु घुरिजनि। पंहिंजे अंदर में चुस्त इंसान जहिड़ियूं ख़ासियतूं पैदा करणु घुरिजनि। भलाई चङाईअ जी उमेद रखी कमु शुरू करणु घुरिजे। कम सुठे सुहिणे नमूने थी वेंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुठे सुहिणे सां ईमानदारीअ सां महिनत करे अॻिते वधंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि में अॻिते वधण जी सलाहियत हूंदी आहे ऐं वॾियूं कामयाबियूं हासिलु कंदा आहिनि। तक़रीबन दारो मदार आदतुनि ते आहे। आदतूं ॿियनि माण्हुनि सां सुलूक ज़ाहिर कनि थियूं। तक़रीबन दारो मदार आदतुनि ते आहे। आदतूं ॿियनि माण्हुनि सां सुलूक ज़ाहिर कनि थियूं। नाकाम माण्हू ख़राब आदतुनि जो शिकार हूंदा आहिनि। कामयाब माण्हू उहे सॾिबा आहिनि जिन में सुठियूं सुहिणियूं आदतूं हूंदियूं आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुठी सुहिणी सां ईमानदारीअ सां महिनत करे अॻिते वधंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि में अॻिते वधण जी सलाहियत हूंदी आहे ऐं वॾियूं कामयाबियूं हासिलु कंदा आहिनि।